ॿोलियुनि जे आलमी ॾियारे ते सिंधी अदबी संगत सिंध पारां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा कया विया। हैदराबाद में मरकज़ी सेक्रेटरी जनरल ताज जोयो जी अॻवानी में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहरो कयो वियो। नवाबशाह में बि सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ सिंधी अदबी संगत शाख नवाबशाह पारां शाख जे सेक्रेटरी मुनव्वर सिराज, फयाज़ चंद कलेरी, सितारा सुंदर, इमदाद रिंद, प्रेम फताफी, बख्शल बागी ॿियनि जी अॻवानी में रैली कढी ऐं नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। जॾहिं त मीरपुर ख़ास, ठठो, बदीन, टंडो मोहम्मद खान, लाड़काणो समेत केतिरनि ई शहरनि में एहतजाज कंदे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहरो दौरान अदबी शाइरनि ख़िताब कंदे चयो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ शुरू कयल तारीख़ी जदोजहद जो ई नतीजो हो जो ॿोलियुनि जो बिल क़ौमी असेंबली में स्टैंडिंग कमेटी ताईं पहुतो, पर इन ते को बि अमल न थियो। हुननि चयो त सिंधी अदबी संगत सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ केतिरनि ई सालनि खां मुसलसल जदोजहद करे रही आहे। हुननि चयो त सिंधी ॿोली असांजी ऐं असांजे नस्लनि जी जयापे जी अमारत आहे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो मिलण ताईं इहा जदोजहद जारी रहंदी। हुननि चयो त मुल्क में ॻाल्हाई वेंदड़ ॿियनि ॿोलियुनि समेत सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे।